जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं कुरकुरी चिप्स। इहा चिप्स घर में कीअं ठाहिजे स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे प्रोसेस ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। इन में जाली वारी चिप्स बि तव्हांखे ॿुधाईंदसि और प्लेन चिप्स बि तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। आलू जी चिप्स ठाहिण जे लाइ असां हिते आलू खणंदासीं। आलू वॾा खणणा आहिनि, जंहिंखे बाछा आलू चइबा आहिनि। इहे गुजरात जा आलू आहिनि। इन्हनि खे चङी तरह धोईंदासीं, छिलींदासीं और जीअं जीअं छिलींदासीं इन्हनि खे असां पाणीअ में विझी रखंदासीं। सांचो जेको आहे ॿिनि तरीक़नि जो हूंदो आहे। हिकिड़ो ही एडजस्टेबल, जंहिंमें असां घटि वधि करे सघंदा आहियूं, और हे जेको आहे असांजी ॾाॾी नानियुनि जे टाइम जो पुरानो सांचो आहे। इन में बि चिप्स ॾाढी जेका आहे बढ़िया ठहंदी आहे। त हिकु हिकु करे सभु आलुनि मां असां चिप्स ठाहींदासीं और इहे सभु चिप्स ठाहे करे असां डायरेक्ट विझंदासीं पाणीअ में। बिल्कुलु बि ॿाहिरि न रखंदासीं, इनखे असांखे पाणीअ में विझणो आहे। ॿी जीअं मां तव्हांखे ॿुधाई डिज़ाइन वारी चिप्स, ॾिसो हिन में हर टाइम जेको आहे आलूअ जो साइज़ जेको आहे चेंज करिणो आहे। पहिरियों सिधो, वरी 90 डिग्री ते टर्न करिणो आहे, वरी सिधो, वरी 90 डिग्री ते टर्न करे हीअं जाली वारी चिप्स ठाहींदासीं असां। ऐं उनखे बि डायरेक्ट असां पाणीअ में विझी रखंदासीं। सॼी चिप्स ठही वेंदी त उन खां पोइ इनखे 3 खां 4 पाणियुनि में चङी तरह धोइणो आहे। और धोइण खां पोइ असां इन में फिटकी विझी रखंदासीं। सॼो जेको अछो पाणी आहे चङी तरह कढणो आहे, बिल्कुलु क्लीन चिप्स ॾिसणु अचे ओतिरो इनखे असां चङी तरह वॉश कंदासीं। और इन में पोइ असां थोरी सी फिटकी विझी रखंदासीं, बिल्कुलु नंढे कण जेतिरी। ॾिसो हेतिरी 3 किलो आलू आहिनि त बिल्कुलु हिते कणिक जे दाणे जेतिरी मां हिते फिटकी विझी करे मिक्स करे रखियो आहे। साॻे ई नमूने जेका जाली वारी चिप्स आहे उन में बि असां फिटकी विझी करे रखंदासीं। और ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी असां हिनखे पाणी मां वॉश कंदा। सुबुह ॾिसंदो त हीअ चिप्स जेका आहे कड़क थी वेंदी आहे। हिन तरह तव्हां बिल्कुलु हिनखे प्रेस कंदो त हीअ टुटी पवंदी 2 हिस्सनि में। 3 दफ़ा हिनखे असां वॉश कंदासीं पाणीअ मां। इनखे असां वॉश कंदासीं और हाणे पाणी रखंदासीं गैस ते गरम करण जे लाइ। उन में थोरी सी फिटकी और लूणु विझंदासीं। फिटकी जेका आहे बिल्कुलु थोरी सी विझणी आहे, ॾिसो कणिक जे दाणे जेतिरी। इन सां चिप्स जेका आहे अच्छी थींदी आहे जाम। और जेका असां चिप्स धोती आहे पाणी कढी करे इहा असां बॉइल करण लाइ विझंदासीं। त पाणी ते गरम थी वियो आहे ऐं हिन में हाणे असां चिप्स विझंदासीं। पाणी गरम थिए, चिप्स जेका आहे मतिलबु आलू जेको आहे उहो कचो पको रधल लॻंदो आहे। इनखे लॻभॻि 10 मिंट लॻंदा। वधीक बॉइल न करिणो आहे, न त चिप्स जेका आहे टुटंदी वेंदी। ॾिसो हीअं बॉइल अची वेंदो और तव्हां हल्को सो चिप्स खे टच करे ॾिसंदो न त उहो हल्की ब्रेक थींदी, मतिलबु उन मां सम्झी वञिणो आहे भई इहो बॉइल थी वियो आहे। और उनजो कलर बि ॾिसो ट्रांसलूसेंट थींदो वेंदो आहे। त इन टाइम ते असां हिनखे छाणीअ में कढी रखंदासीं। अहिड़े नमूने हर बैच खे असां बॉइल कंदासीं ऐं उनखे पाणीअ मां कढी करे रखंदासीं। नेक्स्ट वारी बैच में लूणु जेको आहे थोरो सो विझंदासीं, छाकाणि त पहिरियों ई पाणीअ में लूणु फिटकी आहिनि। त फिटकी वरी न विझणी आहे, पर थोरो सो लूणु विझंदासीं ज़रूरत जे हिसाब सां। साॻे ई नमूने जाली वारी चिप्स में बि असां ईअं ई कंदासीं और उनखे बि असां कढी रखंदासीं। चिप्स खे सुकाइण जे लाइ असां चादर या कंहिं कपिड़े जो इस्तेमालु कंदासीं। उस में इहा चिप्स सुकाईंदासीं, हिकु चिप्स ॿी चिप्स खे टच न करे। सो हिन तरह सभु चिप्स फैलाए छॾींदासीं और उनखे तिखी उस में असां रखंदासीं। शाम ताईं इहा चिप्स जेका आहे जाम सुठे सां सुकी वेंदी आहे। और नेक्स्ट डे ते वरी असां हिनखे थोरो सो उस जो तओ ॾियाराईंदा आहियूं। हे ॾिसो शाम ताईं चिप्स जेका आहे चङी तरह सुकी वई आहे। हिकु हिकु करे असां इहे चिप्स कढी वठंदासीं, हिकु बासण में विझी रखंदासीं। नेक्स्ट डे वापसि इनखे सुबुह जो असां उस में रखंदासीं और ईज़ीली निकिरी वेंदियूं आहिनि। इहे ॾिसो इन तरह केॾी अच्छी बीठी आहे इहा चिप्स। और जीअं मां ॿुधायो नेक्स्ट डे ते असां हिनखे हिकु टब में विझी करे वापसि उस ते रखंदासीं। और इहा जेका आहे चङी तरह अञा सुकी वेंदी, जंहिंखे असां चङे टाइम ताईं स्टोर करे रखी सघंदा आहियूं। फिटकी विझण जे करे इहा चिप्स जेका आहे ॾाढी अच्छी ठहंदी आहे, पर ध्यानु रहे फिटकी वधीक विझण सां इहा चिप्स ॻाढ़ी थी वेंदी आहे। त बिल्कुलु कणिक जे दाणे जेतिरी असांखे फिटकी बॉइल करण में बि विझणी आहे और राति जो जेॾी महिल असां हिनखे पाणी में पुसाए रखंदासीं ओॾी महिल बि विझी रखणी आहे। इहा असांजी जालीअ वारी चिप्स और प्लेन चिप्स तयारु आहे। वीडियो कीअं लॻो तव्हांखे कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल।